बल्दिया फैक्ट्री साने जो फ़ैसिलो 8 सालन खां पोइ अची वियो। अदालत ॿिनि जवाबदारनि रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया खे मौत जी सज़ा ॿुधाई छॾी। 4 सहूलियतकारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई वई। मुतैदा अॻवान रऊफ़ सिद्दीकी समेत 4 ॼणनि खे बरी कयो वियो आहे। कराची जी दहशतगर्दी जी ख़ात्मे वारी अदालत बल्दिया टाउन फैक्ट्री साने जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अदालत केस में नामज़द 2 जवाबदारनि रहमान भोला ऐं ज़ुबैर चरिया खे मौत जी सज़ा ॿुधाई। 4 जवाबदारनि फज़ल अहमद, अरशद महमूद, अली मोहम्मद ऐं फैक्ट्री मैनेजर शाहरुख खे सहूलियतकारी जे ॾोह में उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई आहे। अदालत 4 ॼणनि मुतैदा अॻवान रऊफ़ सिद्दीकी, अदीब ख़ानम, अली हसन कादरी ऐं अब्दुल सत्तार खे सबूत न मिलण ते केस मां बरी कयो। वाज़े रहे त कराची जी बल्दिया टाउन जी गारमेंट्स फैक्ट्री खे 11 सेप्टेम्बर 2012 में बाहि ॾिनी वई हुई, जंहिंमें 260 ॼणा सड़ी अजल जो शिकार थी विया हुआ। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो वाक़े जे 8 सालनि खां पोइ ॿुधायो। केस में 400 खां वधीक शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया, जॾहिं त फैक्ट्री बाहि लॻाइण जो अहम सबब भत्तो न ॾियणु साबित थियो हो। बल्दिया साने में 12 जवाबदार मुलवस हुआ, जिन मां 4 ॼणनि खे बरी कयो, 6 ॼणनि खे सज़ा ॿुधाई वई आहे, जॾहिं त 2 जवाबदार फ़रार आहिनि।